अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जागना है जाग ले अफलाक के साए तले, जागना है जाग ले अफलाक के साए तले, हश्र तक सोना पड़ेगा खाक के साए तले। मुझे दोस्तों अजीजों, आज भी प्रोग्राम जेके दस्तारे फजीलत जो नालो ॾिनो वियो आहे ऐं इहा दस्तार जेके पाईंदा उन्हनि खे हाफ़िज़ सॼो वेंदो आहे। क़ुरान खे जिन सीने में सांभियो, जिन क़ुरान जी तिलावत कई, रातिनि जा ओजागा कया, इन क़ुरान करीम खे पंहिंजे सीने में सांभण खां बाद में इन दुनिया में उन्हनि खे इज़्ज़त जा ताज पहराया पिया वञनि ऐं उन मुनासिबत सां अॼु ही प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। उन्हनि हाफ़िज़नि खे हिन दुनिया में इज़्ज़त जा ताज अॼु पाराया पिया वञनि, पर महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो त जंहिं हिफ़्ज़ कयो, क़ुरान खे यादि कयो, क़ुरान के याद करने वाले जे लाए त वडी भलाई आहे, पर क़ुरान करीम के याद करने वाले खां बाद में जेके उन जा वालिदैन आहिनि, उन्हनि जे वालिदैन खे रब करीम जी ज़ात बाबरकात क़यामत जे ॾिहाड़े ते सोना ताज पाराईंदो। सब सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि जे मथां बेइंतहा मेहरबानियूं फरमाईंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। अल्लाह ताला फरमायो असां इन क़ुरान के नाज़िल फरमायो आहे जेको मोमिननि जे लाइ शिफ़ा बि आहे, मोमिननि जे लाइ रहमत बि आहे, दर्दनि जी दवा बि आहे, मर्ज़नि जी शिफ़ा बि आहे। जेको क़ुरान पढ़ंदो आहे रब उन जा बेड़ा पार कंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जे महबूब फरमायो आहे जेकॾहिं अवां क़ुरान करीम जी तिलावत कयो था त अवां खे अल्लाह ताला हिक हिक हरफ जे बदले में 10 नेकियूं अता फरमाईंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो कलाम आहे जेको महबूब जे मथां नाज़िल थियो आहे। अल्लाह ताला फरमायो लौ अनज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह व तिलकल अम्साल नज़रिबुहा लिन्नासि लअल्लहुम यतफक्करून। अल्लाह ताला फरमायो जेकॾहिं असां इन क़ुरान खे कंहिं जबल ते नाज़िल कयूं हा त अल्लाह जा हबीब उन खे तूं ॾिसी हा त उहो ज़रा पुरज़ा थी वञे हा अल्लाह जे ख़ौफ़ खां। पर इहो क़ुरान मुस्तफ़ा जे क़ल्बे अथर में नाज़िल फरमायो आहे लअल्लहुम यतफक्करून त तव्हां गौर फ़िक्र कयो, सोच वीचार कयो, तदब्बुर कयो, सोचो त ॾिसो न क़ुरान केॾो न अज़मत वारो
के जंगे हुनैन में आयत नाज़िल थियो के मस्जिद नबवी में नाज़िल थियो मस्जिद नबवी में मस्जिद नबविया मदीने जो पाक शहर वा सब जो सुभान अल्लाह अल्लाह ताला जी ज़ात व बरकात चल तो असां खे मदीने जी ज़ियारत कराए सब आमीन चओ मदीनो मदीनो वा मदीने जी हर के सिजदा हुंदी आ वो दिन भी आएगा वो रात भी आएगी राजा सुभान अल्लाह वो दिन भी आएगा वो रात भी आएगी जब मिलके चलेंगे हम सब यार मदीने में के जी दरबार हाला में के जी दरबार से औरते के जी दरबार पीर गोठ में के जी दरबार किथे पर महबूबे खुदा का है दरबार मदीने में है उम्मत यासी के ख्वार मदीने में मक्का में बरसते हैं अनवार खुदावंदी रहमत का लगा देखा बाजार मदीने में मदीने के पाक शहर में गुजाए तो नाज़िल थियो अल्लाह तबारक व तआला जे महबूब सा इंसान त मोहब्बत कदा जिन्नत मोहब्बत कदा पर मुस्तफा करीम सा जबल पे मोहब्बत कदा होया बखी परिंदे पे मोहब्बत कदा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बरकत फरमायो ये उहद जबल इन सामा मुस्तफा मोहब्बत कदो आया यो उहद जबल मा मुस्तफा सा मोहब्बत कदो आहे अल्लाह ताला जी ज़ात बरकत मुस्तफा करीम जे शान के वधायो मुस्तफा करीम जे अज़मत के वधायो वरी महबूब का बाद में जेका शरीयत महबूब फरमायो ला नबी बादी मुखा बाद में को नबी को ने आसमानी किताब कुरान करीम का बाद में को आसमानी किताब होने को पर अल्लाह जे महबूब फरमायो मिशका शरीफ में हदीस मौजूद महबूब फरमायो का हर 100 साल में अल्लाह ताला जी ज़ात बरकत एड़ो कामिल अकमल वली पैदा फरमाइंदो जे को दीन मा जायो सजायो गालियो कढी करे ऐं दीन खे दौड़ कोर बनाइंदो आहे तो असां अल्लाह जे वली सां मोहब्बत कंदा हूं छो त अल्लाह वली जे निगाह में पावर रखियो कुवत रखिया ताकत रखिया निगाहे वली में वो तासीर देखी निगाहे वली में वो तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी सुभान अल्लाह अल्लाह जे वली जे निगाह में पावर होंदो ताकत होंदी है अल्लाह जे वली के दुनिया जी परवाह नाहे होंदी उन्हनि के पैसे जी लालच कोन होंदी उन्हनि के डोकरनि जी लालच कोन होंदी उन्हनि के दौलत जी लालच कोन होंदी उन्हनि के माल मिल्कियत जी लालच कोन होंदी उहे चवंदा आहिनि त सिर्फ़ अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल सां राज़ी हुजे मान तो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे
हुजे रब करीम और राज़ी हुजे त वॾी रब जी या मेहरबानी आ मुस्तफा जो दीदार हुजे बाकी छा खपे। अल्लामा शरफुद्दीन बुसैरी रहमतुल्लाह अलैहि फरमाए तो